अस्सलाम वालेकुम दोस्तों। त वेरी जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त मल्हार जेको आहे त पंहिंजे घर मोटी आयो, पंहिंजी भेण सां मिलियो आहे, पंहिंजे पीउ सां मिलियो आहे, पंहिंजी घरवारी खे वठी पंहिंजे घर पहुची चुको आहे दोस्त। त इहा वॾी माना ख़ुशख़बरी आहे पंहिंजे हुनजी भेण जे लाइ, हुनजे पीउ जे लाइ। त हू हुननि खे ज़िंदा सलामत सही हालत में मिली चुको आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त शमीर ख़ान खे शहरोज़ ख़ान चई रहियो आहे त रुख़सार बेगम जेका आहे त तुंहिंजी बि सॼण न आहे ऐं तुंहिंजा पेर कढण थी चाहे, एतिरे क़दुरु जो तुंहिंजे सिर खणण जे पोयों आहे। त तंहिं ते हू शमीर ख़ान चवंदो त तूं अॼु कीअं मुंहिंजो सॼण थियो आहे, जॾहिं त मां तुंहिंजे पीउ जो क़ातिल आहियां। सिर्फ़ु इन करे हू हुन जी ॻाल्हियुनि खे टारे छॾींदो। पर रुख़सार बेगम हक़ीक़त में शमीर ख़ान जो सिर खणणु चाहे थी, जीअं मिल्कियत जी अकेले वारिसाणी थी करे ऐं शमसूअ सां शादी करे मां वेही रहां ऐं मूंखे केरु चवण वारो न हुजे, शमीर ख़ान बि मरी वञे त बहितरु आहे दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, जीअं अहिड़ियूं अपडेटूं तव्हां ताईं पहुची सघनि। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं।